सलाम अलैकुम दोस्तों। ए मदीना मुनवरा में मामो इदरीस ख़ास खेली जे बाग ते बीठा हूँ। ए अदो हथ वारो मानी तो ठाहे ओ पेड़ो लगाए तो माशाअल्लाह। मामो इदरीस जिते बिया बाबा सलाम अलैकुम ॿुधो आहे तव्हां पाकिस्तान विया हो, तव्हां सां बि मिलूं हा माशाअल्लाह। मामो इदरीस भी मुंहिंजे नानाणनि जे मुर्शिद जहिड़ो आहे, उनजो पोठू आहे माशाअल्लाह। हथ जो मानी आहे सही मदीने पाक में। भरूं था न थोरो बस ये असुल सॼो कारवाई भरिया न, हथ में खणी वरी तए ते रखे माशाअल्लाह। साईं मुंहिंजा तूं इहो मानी तए ते न रख, पंहिंजे मथे ते रख। ॻाल्हि साॻी आहे हा माशाअल्लाह। हाणे सही तए ते रखंदो है ॾिसो। परिया शाइर मुनीर कोसो वेठो आहे। हल भेणा जा पुट बोरची के भी ॾेखारिया न। अबा तोवर सुन्नत चटी मदीने पाक में ए मानी वाजो आणे तो, हिन खे वठी वञो बस। पेमेंट पोइ मूंखे ॾिजो, हिन खे न ॾिजो माशाअल्लाह। हेॾां इहे संगत बि वेठो आहे, वो डिग्री कॉलेज जो प्रोफेसर आहे माशाअल्लाह माशाअल्लाह। हेॾो ॾिसो हे मानी तयार आहे। अच्छा माशाअल्लाह, संगत सां घटि मिलिया आहियूं। मानी सुठो ठाहे मूंखे चयो खा, मां चयो न खाईंदुमि। हिननि हाणे गोगड़ू पालिक रधियो आहे। हा गोगड़ू पालिक हुजे हा बाबा, सिंधी कुकुड़ हो हे। हल भेणा जा पुट हे ॾिसो माशाअल्लाह। हे मुंहिंजे ख़्याल में मां पौणा 6 मानियूं खाईंदुसि हिन सां। अहिड़ो भाॼी आहे मज़े जो माशाअल्लाह।